अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पेरी एक नजर हेडलाइन ते। गुल प्लाज़ा में अॼु 5 ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी। वधीक हिकु लाश हथ अंग 28 थी वियो। इमारत जो ग्राउंड ऐं पहिरियों फ्लोर क्लियर करार। ॿी ऐं टीं माड़ ते सर्च ऑपरेशन जारी। DNA नमूने ज़रिए वधीक 3 लाशनि जी सुञाणप। 3 वरनि जी मरियम, 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ शामिल। पुलिस सर्जन डॉक्टर सोमैया जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 10 लाशनि जी सुञाणप थी वई आहे। वाक़े बैदि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ 80 ॼणा अञा लापता आहिनि। बाढ़ वाक़े में तबाह थियल गुल प्लाज़ा जे भर में वाक़े रंपा प्लाज़ा सख़्त मुतासिर। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी रंपा प्लाज़ा खे गैर महफ़ूज़ करार ॾेई छॾियो। SBCA पारां प्लाज़ा जे इंतज़ामिया ऐं दुकान मालिकनि खे नोटिस जारी। रंपा प्लाज़ा जे ख़तरनाक हिस्सनि जे इस्तेमाल ते पाबंदी लागू। कराची में बिल्डरनि ऐं इमारतुनि जे मालिकनि खे फायर सेफ्टी सिस्टम लॻाइण लाइ 3 ॾींहनि जो अल्टीमेटम। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां चेयरमैन आबाद खे लिखत में आगाही। ख़त में चयो वियो आहे त फायर सेफ्टी सिस्टम ते अमल यकीनी बणाए वञे। 3 ॾींहनि में सेफ्टी सिस्टम न लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। PCB पारां भारत में वर्ल्ड कप जा मैच न खेॾण जी बांग्लादेश जे मौक़िफ़ जी हिमायत। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICC खे ख़त लिखी छॾियो। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल मामले ते अॼु बोर्ड मीटिंग तलब करे वरिती। बांग्लादेश पारां वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। PCB बांग्लादेश जा मैच पाकिस्तान में कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी।